अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो दोस्तों? मां अॼु खां हिकिड़ो सिलसिलो शुरू थो कयां जेको यकीनन तव्हांखे पसंदि ईंदो। उहो आहे त असां आर्टिस्टनि जी जेका बायोग्राफी आहे उहा बायोग्राफी मां तव्हां सां शेयर करणु थो चाहियां। हिकिड़ी बायोग्राफी मां मरहूम यूसुफ जी तव्हां सां शेयर कई हुई, जेका मुंहिंजे यूट्यूब चैनल ते पई आहे। उहा तव्हां ॾिठी, तव्हांखे ॾाढो सुठो बि लॻो, तव्हां काफ़ी मुंहिंजी पज़ीराई कई। सो हाणे मां हिकु दफ़ो ॿीहर कंटिन्यूअस जेको आहे सो इन बायोग्राफी जो सिलसिलो जेको आहे उहो मां शुरू करणु थो चाहियां। सभ खां पहिरीं बायोग्राफी मां पंहिंजी ॾींदुसि, यानी मां असलम भुट्टो। मूं सोचियो त पब्लिक खे मां ॿुधायां त मां ज़िंदगी जो सफ़र कीअं शुरू कयो, किथां शुरू कयो, किथे ॼायुसि ऐं तालीम केतिरी वरिती, ऐं उन खां पोइ आहिस्ता 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 2024 में मां हींअर आहियां ऐं मां कीअं पहुतुसि। यकीनन इहो हिकिड़ो लंबो प्रोसीजर आहे ऐं लंबो प्रोसेस आहे। सो इन में टाइम लॻंदो। इन में मां भयां थो त जेकॾहिं मां रोज़ानो 8 खां 10 मिंट जी वीडियो ठाहियां त मां भयां थो 20-25 त एपिसोड लॻंदा। सो बहरहाल शुरू कयूं था। लेकिन मां तव्हांखे पहिरीं इहो ॿुधायां त मूंखां पोइ जेका मां बायोग्राफी ॾींदुसि उहा मां असद ख़ान कुरैशी जी ॾींदुसि, जेको मुंहिंजो काफ़ी सुठो दोस्त बि आहे। उन खां पोइ मां सलाहुद्दीन तुनियो साहब जी बायोग्राफी ॾींदुसि तव्हांखे, जेको पिणु मुंहिंजो सुठो दोस्त बि आहे। दोस्तों, मां असलम भुट्टो, मां 1957 में जनमु वरितो। 1957 में मां जनमु वरितो ऐं मुंहिंजो जनम भूमि जेको आहे सो उहो मध्य जी जे भरिसां असांजो ॻोठु आहे जिंदो देरो, उते मां जनमु वरितो। ऐं उन खां पोइ जेसिताईं मां होश संभालियो त मां उते ई हुयुसि। ऐं उन खां पोइ जॾहिं मां थोरो हलणु फिरणु लॻुसि ऐं थोरो वॾो थियुसि त मुंहिंजे वालिदीन इहो सोचियो त मां का सुठी का तालीम वठां। जो ॻोठनि में त स्कूल बिल्कुलु न हुया। मदेजी में स्कूल मुंहिंजो जेको वालिदीन आहे उहो मूंखे मदेजी में कोन पियो मोकिले। पोइ मुंहिंजे माउ ऐं पीउ इहो सोचियो त असां लाड़काणे हलूं, उते को जॻह किराए ते वठूं, पोइ उते तव्हांखे पोइ सुठे कंहिं स्कूल में दाख़िला वठी ॾियूं। सो मां नंढो हुयुसि, मूंखे त का ख़बर ई कान हुई। मां पहिरियों त हार्डली मां 12 सालनि जो हूंदुसि। हा, थी सघे थो 12-13 सालनि जो या 14 सालनि जो हूंदुसि। लाड़काणे आयासीं, उते मुंहिंजे माउ पीउ हिकिड़ी जॻह किराए ते वरिती ऐं इतफ़ाक़ हुयो मुंहिंजो वालिद साहबु नंढड़ी नौकिरी ते हुयो ऐं पुलिस में सिपाही हुयो। पर मुंहिंजी वालिदा जेका आहे सा उहा तमामु वॾे घराणे जी हुई ऐं असांजा जिंदे देरे में जेको असांजो जेको नानंग आहे उहो काफ़ी पैसे वारो हुयो। ऐं उन जे करे मुंहिंजी अमड़ खे मुंहिंजे नाने जी वॾी सपोर्ट हुई, त पैसे जी का परवाह न हुई उन्हनि खे। त मूंखे उन्हनि 1971 में यानी 1971 में हिकिड़े सुठे ज़बरदस्त स्कूल में दाख़िल कयो। उहो हुयो सेंट मैरी जोसेफ। सेंट मैरी जोसेफ हिकिड़ो स्कूल हुयो जिते क्रिश्चन पढ़ाईंदा हुआ। उते को लोकल टीचर न हुयो, क्रिश्चन पढ़ाईंदा हुआ ऐं उहो क्रिश्चन लाहौर मां ऐं कराची मां आया हुया। ऐं इहा महिरबानी लाड़काने वारनि सां साईं शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहबु कई, जो उन्हनि जो जेको पंहिंजो बंगलो आहे उन्हनि जे पोएं हिसे जो जेको हिसो हुयो उहो उन्हनि उन स्कूल खे डोनेट कयो त तव्हां हिते इहो स्कूल खोलियो ऐं लाड़काणे जे ॿारनि खे सुठी तालीम ॾियो। छो त इहो स्कूल वाहिद स्कूल हुयो जेको सिर्फ़ु क्लास 1 खां क्लास 5 ताईं हुयो, उन खां मथे न पढ़ाईंदा हुया। ऐं उते सभु जेके बि लाड़काणे जा वॾा वॾा माण्हू हूंदा उन्हनि जा ॿार पढ़ंदा। छो त उन ज़माने में बिलीव कंदो, उन ज़माने में उन स्कूल जी जेका फीस हुई उहा 200 रुपया अलाए 300 रुपया हुई। मूंखे मुंहिंजी मरहूमा वालिदा ॿुधाईंदी आहे। ऐं उन ज़माने में चङे भले ऑफिसर जी पघार बि 200-300 रुपया हुई। तो बहरहाल मूंखे उते उन्हनि पढ़ायो ऐं मां क्लास 5 ताईं उते पढ़ियुसि। 5 खां पोइ मूंखे हाई स्कूल में मोकिलियो वियो, गवर्नमेंट पायलट स्कूल में। लाड़काणे में 2 स्कूल हुया तंहिं ज़माने में वॾा।
हिकिड़ो गवर्नमेंट पायलट हाई स्कूल हुयो ऐं हिकिड़ो म्यूनिसिपल हाई स्कूल हुयो। त मूंखे मुंहिंजे वालदेन गवर्नमेंट पायलट स्कूल में दाख़िला वठी ॾिनी ऐं मां क्लास 6 में उतां हिकिड़े नए कैरियर जो आगाज़ कयो। ऐं छो त मूंखे उते काफ़ी परेशानी बि ॾिसणी पई, इन जी वजह इहा आई त मां टोटल इंग्लिश मीडियम में पढ़ंदो रहियो हुउसि। त मूंखे जेका मुंहिंजी तालीम हुई उहा सॼी अंग्रेज़ी में मूंखे ॾिनी वई हुई ऐं मुंहिंजो जेको बेस हुयो उहो इंग्लिश ते हुयो ऐं बाक़ी रुॻो उते हिकिड़ो उर्दूअ जो सब्जेक्ट हुयो, उहो हुयो इस्लामिया जेको उर्दू में हूंदो हुयो ऐं उहो असांखे पढ़ाईंदा हुया। त मूंखे ॾाढी परेशानी थी जो असांजो सॼो कोर्स जेको आहे हाई स्कूल जो उहो सिंधीअ में हुयो ऐं तूं सिंधीअ में पढ़ाईंदा, सिंधीअ में ॻाल्हाईंदा। बहरहाल वरी मुश्किलनि सां मां क्लास 8 ताईं आयुसि। त उन ज़माने में मुंहिंजे वालिद साहिब जी ट्रांसफ़र थी वई जैकाबाद, यानी मां सम्झां थो 2073 में शायदि, हा 2073 में थी सघे थो, इन खां अॻु में थी हुजे, मूंखे यादि नथो अचे। बहरहाल पोइ 2 साल असां जैकाबाद में रहियासीं ऐं मां 8वीं उतां पास कई। त पोइ वरी ट्रांसफ़र थी वई बाबा जी, वरी असां लाड़काणे आयासीं ऐं लाड़काणे में मां वरी क्लास 9 खां गवर्नमेंट पायलट स्कूल में दाख़िला वरिती ऐं मां 9 ऐं 10 उते पढ़ियुमि। ऐं छो त मूंखे क्रिकेट जो ॾाढो शौक़ु हूंदो हो ऐं तंहिं ज़माने में गवर्नमेंट पायलट हाई स्कूल में असांखे क्रिकेट जा बाक़ाइदा किट मिलंदी हुई हर क्लास खे हिकिड़ी, ऐं ॾाढो मज़ो हूंदो हो, ॾाढियूं मैचियूं खेॾंदा हुआसीं। ऑलमोस्ट गवर्नमेंट पायलट हाई स्कूल जो मुक़ाबिलो हलंदो हो म्यूनिसिपल हाई स्कूल सां ऐं उन में वॾो टफ मुक़ाबिलो हलंदो हो। हमेशह गवर्नमेंट पायलट स्कूल ई खटंदो हो, पर कॾहिं कॾहिं हाई स्कूल बि खटी ईंदो हुयो। सो दोस्तो, मैट्रिक मूं 1975 में पास कई, 1975 में मैट्रिक पास कई। ऐं उन खां पोइ मैट्रिक पास थियण खां पोइ हर माउ पीउ जी ख़्वाहिश हूंदी आहे त उन्हनि जो पुटु जेको आहे सो नौकिरी करे, उन्हनि जो ॿांह ॿेली थिए। सो मूंखे बि मुंहिंजे माउ पीउ चयो त बाबा तूं का नौकिरी वोकिरी कर, ऐं हाणे तुंहिंजो पीउ जेको रिटायर बि थी वियो आहे ऐं पोड़ो बि थी वियो आहे, सो हाणे तूं पंहिंजे माउ पीउ जो सहारो बणिज। पोइ मूंखे मुंहिंजो मामो उन ज़माने में ऑफिसर हुयो पॉपुलेशन वेलफेयर डिपार्टमेंट, जेको शुरू में फैमिली प्लानिंग डिपार्टमेंट हुयो। पोइ उते मूंखे मुंहिंजे मामे क्लार्क भर्ती करायो ऐं मां क्लार्की शुरू कई ग्रेड 5 में तंहिं ज़माने में, दैट वाज़ 1975। सो उन खां पोइ मां ईअं कयो जो मां शाम जो गवर्नमेंट आर्ट्स कॉलेज में दाख़िला वरिती ऐं मां राति जो पढ़ंदो हुउसि ऐं ॾींहं जो मां नौकिरी कंदो हुउसि। सो इहो सिलसिलो हलंदो रहियो ऐं मां फस्ट ईयर कई। उन खां पोइ मां इंटर कई। इंटर करण खां पोइ मूं सोचियो त हाणे मां इहो रेगुलर पढ़ंदो हुउसि, मां प्राइवेट न पढ़ंदो हुउसि गवर्नमेंट आर्ट्स कॉलेज में, राति जो कॉलेज हूंदो हुयो। सो फाइनली ईअं थियो कि मूं सोचियो यार हाणे फस्ट ईयर बि कई, इंटर बि कई, त हाणे BA भला छो न सिंध यूनिवर्सिटी में कजे। सो मां पंहिंजे माउ पीउ खे चयो त उन्हनि चयो त बाबा ओॾे वेंदे त पोइ तूं नौकिरी कीअं कंदे, नौकिरी न कंदे त पोइ घर जो गुज़र सफ़र कीअं हलंदो। पोइ मूं सोचियो त चलो ठीकु आहे भला। पोइ मां वरी गवर्नमेंट आर्ट्स कॉलेज मां ई मां BA बि कई। BA करण खां पोइ मूंखे मुंहिंजे मामे जेको कराची में ऑफिसर, वॾो ऑफिसर थी चुको हुयो तॾहिं, उन मूंखे उते ग्रेड 11 में असिस्टेंट जी नौकिरी ॾिनी पंहिंजे ई ऑफिस में, पंहिंजे डिपार्टमेंट में। पोइ मूंखे वरी कराची हलणो पियो ऐं मां कराची वियुसि। ऐं मां कराची में जॾहिं वियुसि त मूंखे ग्रेड 11 जी जॉब मिली ऐं उहो दैट वाज़ 1981 में। सो ग्रेड 11 जो मां असिस्टेंट थियुसि। असिस्टेंट थियण खां पोइ हर माउ पीउ जी ख़्वाहिश हूंदी आहे त असां पंहिंजे पुट जी ख़ुशियूं ॾिसूं, हुनजी शादी करायूं, हुनजा ॿार ॾिसूं। सो मूंखे बि मुंहिंजे वालिदेन फोर्स कयो त बाबा हाणे
तूं काफ़ी वॾो बि थी वियो आहे ऐं BA बि कई अथई ऐं तूं हाणे असिस्टेंट थियो आहे ग्रेड 11 में, त हाणे तूं शादी कर। सो बहरहाल मुंहिंजी शादी कराई हुई ऐं मूं शादी कई। सो दोस्तों, शादी 1982 में थी ऐं जीअं त तव्हांखे ख़बर आहे त शादी थियण खां पोइ हिकिड़ो ज़िंदगी जो नओं सफ़र शुरू थींदो आहे। सो हाणे बाक़ी जेको अॻिते जो जेको किसो आहे यानी एपिसोड जेको असांजो 1 आहे इहो मां हिते पूरो कयो, छो त 10 मिंट थी विया आहिनि ऐं हाणे मां रोज़ु तव्हांखे हर 10 मिंट जो हिकिड़ो एपिसोड ॿुधाईंदुसि त अॻिते मां पंहिंजी ज़िंदगी में कीअं कीअं कामयाबियूं माणियूं ऐं मां छा छा कयो। सो वेट कजो सुभाणे जो एपिसोड 2 जो। तेसीं ताईं महिरबानी। अल्लाह वाहे।